केमिस्ट्री क्लास ॾहों बाब टियों सबक 19 हिस्सो टियों तफ़सीली सवाल डिटेल्ड क्वेश्चंस। आया केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना आवाज़ सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे तफ़सीली सवाल डिटेल्ड क्वेश्चंस। सेक्शन सी डिटेल्ड क्वेश्चंस जो असी सवाल नंबर 4 पढ़ी चुका आहियूं। सवाल नंबर असी 5 खां शुरूआत कंदासीं। सवाल नंबर 5 जेको आहे असांजो वो आहे नेम दी अल्कीन्स एंड अल्काइन्स हैविंग द फॉलोइंग फार्मूला। हिते ग़लती में 4 लिखिजी वियो आहे। इहो सवाल नंबर 5 आहे, हेठियों 6 आहे ऐं पोइ सवाल नंबर 7 थींदो। सो सवाल नंबर 5 खां शुरूआत कयूं था। सवाल नंबर 5 आहे नेम दी अल्कीन्स एंड अल्काइन्स हैविंग द फॉलोइंग फार्मूला। हेठि कुझु फार्मूला ॾिनल आहिनि, उन्हनि में तव्हां अल्कीन ऐं अल्काइन्स जी जेका आहे सा सुञाणप कयो। इन्हनि मंझि के जेकॾहिं अल्केन्स बि आहिनि तॾहिं बि उन्हनि जी सुञाणप कंदासीं, पर हीउ सवाल नंबर 4 न 5 आहे, तंहिंजे करे हिनखे असां हिते करेक्ट करे छॾींदा। इहा किताब में प्रिंटिंग मिस्टेक आहे। सवाल नंबर 5 आहे। हीउ फार्मूला ॾिनल आहिनि, उन्हनि में सुञाणप कंदासीं त अल्केन कहिड़ो आहे, अल्कीन कहिड़ो आहे ऐं अल्काइन कहिड़ो आहे। हिन मां असांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं असांखे जनरल फार्मूला अल्केन अल्कीन ऐं अल्काइन जो ख़बर हुजे। जनरल फार्मूला तव्हांखे यादि आहे त अल्केन जो जनरल फार्मूला आहे CnH2n+2, अल्कीन जो आहे CnH2n, अल्काइन जो आहे CnH2n-2। हाणे ॾिसो त पहिरियों फार्मूलो आहे C2H4। हाणे ॾिसो त ही 2 हेॾां अथसि 4, तंहिंजे करे सिर्फ़ु ही वारो फार्मूलो ई लॻे थो, छो त कार्बन जो तादाद जेको बि हूंदो उनखे 2 सां ज़र्ब कंदासीं त डबल थी वेंदो। तंहिंजे करे नंबर पहिरियों CN ही आहे 2, H4 कीअं थियो, हिननि 2 खे हिते n जी जॻह ते रखंदासीं त हिननि 2 सां ज़र्ब थींदो 2 खां 4। ही असांजो थी वियो अल्कीन फैमिलीअ सां ऐं 2 कार्बन ते मुश्तमिल आहे त इन जो नालो थी वेंदो असांजो ईथीन। नंबर पहिरियों मुरकब आहे अल्कीन फैमिली जो ऐं नालो अथसि ईथीन। नंबर ॿियो मुरकब आहे C3H4। हाणे ही त कोन्हे को, छो त जेकॾहिं 2 खां 6 थिए हा त पोइ इहो थी वञे असांजो अल्कीन फैमिली जो। ऐं अल्केन बि कोन्हे को, छो त 2n+2 बि कोन्हे को, जो हिनखे 3 खे 2 सां ज़र्ब कयूं 2 खां 6 + 2 कयूंसि त 8 थिए हा त अल्केन में अचे हा। तंहिंजे करे इहो अल्काइन फैमिली सां तालुक़ु रखे थो ऐं कार्बन जो तइदाद 3 आहे त इहो आहे असांजो प्रोप ऐं अल्काइन सां आहे त प्रोपाइन थींदो। सो ॿियो मुरकब आहे अल्काइन फैमिलीअ जो, नालो अथसि प्रोपाइन। टियों असांजो मुरकब आहे C3H6। हाणे ही फार्मूलो हिते सिधो सो लॻे थो, छो त n जो तइदाद 3 आहे, 3 खे 2 सां ज़र्ब कंदासीं त 2 खां 6 थी वेंदो। सो ही असांजो अल्कीन फैमिली सां तालुक़ु थो रखे ऐं 3 कार्बन अथसि त प्रोप इन जी थींदी प्रीफिक्स, अल्कीन आहे त प्रोपीन, यानी टियों मुरकब अल्कीन फैमिली जो आहे, नालो अथसि प्रोपीन। चौथों मुरकब आहे C6H12। इहो बि साॻे तरीक़े सां हिन ई अल्कीन फैमिली सां तालुक़ु रखे थो, छो त H कार्बन जो तइदाद आहे 6, n यानी 6 आहे त 2 6 खां 12 थी वेंदो, हाइड्रोजन 12 आहे। सो ही असांजो अल्कीन फैमिली सां तालुक़ु थो रखे ऐं कार्बन 6 हेग्स इन जी लॻंदी प्रीफिक्स त अल्कीन त हेगज़ीन इन जो नालो थींदो। चौथों मुरकब अल्कीन फैमिली जो आहे, नालो अथसि हेगज़ीन। पंजो मुरकब आहे C5H8। कार्बन 5 त हिते हाणे 5 2 सां ज़र्ब कयूं त 2 5 10, हाइड्रोजन घटि में घटि 10 थियनि अल्कीन में। अल्केन जो बि कोन्हे को, छो त 10 सां अञा +2 कयूं हा तॾहिं हाइड्रोजन 12 थियनि। सो इहो अल्काइन फैमिली सां तालुक़ु रखे थो। अल्काइन फैमिली सां थो रखे, कार्बन 5 त पेंट इन जी प्रीफिक्स आहे, अल्काइन जहिड़ो नालो रखंदासीं त पेंटाइन। नंबर 5 मुरकब ऐं आहे असां वटि C8H16। अल्कीन सां तालुक़ु थो रखे, छो त हिन खां डबल हाइड्रोजन जो तइदाद आहे। सो अल्कीन ऐं कार्बन आहे 8 त यानी ऑक्ट इन जी प्रीफिक्स आहे, अल्कीन जहिड़ो नालो रखोसि त ऑक्टीन। नंबर 4 ही ऑक्टीन ग्रुप आहे, मुरकब आहे ऐं अल्कीन ग्रुप अथसि। नंबर 7 आहे असां वटि C7H12। हाणे 14 हाइड्रोजन आहिनि कोन जो अल्कीन सां चऊंसि, 16 बि न आहिनि जो अल्केन चऊंसि, तंहिंजे करे ही 12 हिन अल्काइन सां तालुक़ु रखंदो C7H12। असांजो 7 मुरकब C7H12 अल्काइन फैमिली सां तालुक़ु रखे थो ऐं C7 जे लाइ प्रीफिक्स आहे हेप्ट, त हिन जो नालो रखंदासीं अल्काइन ते त हेप्टाइन। नंबर 7 अल्काइन फैमिली जो मुरकब आहे, नालो अथसि हेप्टाइन। 8 ऐं आख़िरी मुरकब आहे C6H10। हाणे इहो 12 बि कोन्हे को जो अल्कीन थिए, तंहिंजे करे इहो अल्काइन सां तालुक़ु थो रखे ऐं कार्बन अथसि 6 त इन जी प्रीफिक्स थींदी हेग्स त हेग्ज़ाइन थींदो। नंबर 8 मुरकब अल्काइन फैमिली जो आहे, नालो अथसि हेग्ज़ाइन।
सवाल नंबर 5 आहे डिफाइन नॉमेनक्लेचर। 5 खे असां 6 करे छॾींदासीं छो त सीरीज़ में किताब में थोरी इहा ग़लती आहे। 5 नंबर जेको आहे सवाल नंबर असांजो थींदो 6। डिफाइन नॉमेनक्लेचर, नॉमेनक्लेचर जी वस्फ़ ॿुधायो एंड डिस्क्राइब द आईयूपैक नॉमेनक्लेचर रूल्स फॉर अल्काइंस। ऐं अल्काइंस खे नालनि ॾियण जो आईयूपैक वारो आलमी तरीक़ो लिखो। Chemical nomenclature is a set of rules to generate systematic names for chemical compounds. केमिकल जेको नॉमेनक्लेचर आहे उहो कीमियाई मुरकबनि ते नाले रखण जो उसूलनि जो हिकिड़ो सेट थींदो आहे। The nomenclature used most frequently worldwide is the one created and developed by the International Union of Pure and Applied Chemistry (IUPAC). International Union of Applied and Pure Chemistry हिकु आलमी इदारो तश्कील ॾिनो वियो जंहिंजो कमु मुरकबनि खे नाला ॾियणु आहे। IUPAC nomenclature ensures that each compound and its various isomers have only one formally accepted name known as the systematic IUPAC name. IUPAC nomenclature इहा असांखे पक ॾींदो आहे, इहा असांजी इन जे मथां ज़िम्मेवारी रखियल आहे त उहो हर मुरकब ते अहिड़ो नालो रखे जेको वर्ल्ड वाइड सभिनी खे क़ाबिल क़बूल हुजे ऐं उहो सिस्टमेटिक IUPAC नेम हूंदो आहे। However, some compounds may have alternative names. जेतोणीकि कुझु नालनि खे हिकिड़ा ॿिया बि नाला थी सघनि था, दे आर आल्सो एक्सेप्टेड, उहे पिणु क़बूल कया वेंदा आहिनि, नोन एज द प्रिफर्ड आईयूपैक नेम। उन्हनि नालनि खे प्रिफर्ड आईयूपैक नेम सॾियो वेंदो आहे, विच इज़ जनरली टेकन फ्रॉम द कॉमन नेम ऑफ दैट कंपाउंड। इहे प्रिफर्ड आईयूपैक नेम आम तौर ते मुरकब जा जेके मक़ामी नाला हूंदा आहिनि उन्हनि मंझां ई खयां वेंदा आहिनि। प्रिफरेबली द नेम शुड आल्सो रिप्रेजेंट द स्ट्रक्चर और केमिस्ट्री ऑफ अ कंपाउंड। आईयूपैक जे मथां इहा ज़िम्मेवारी हूंदी आहे त उहा मुरकब ते अहिड़ो नालो रखे जंहिं नाले मंझां उन मुरकब जी केमिस्ट्री या उन जी स्ट्रक्चर जेका आहे उहा पिणु ज़ाहिर थिए। नॉमेनक्लेचर रूल्स फॉर अल्काइंस, अल्काइंस खे नालनि ॾियण जो तरीक़ेकार या उसूल। मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो अल्काइन आहे, इन खे नालो कीअं ॾिजे, इन जे लाइ नंबर पहिरियों उसूल आहे चूज़ द लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन ऑफ कार्बन एटम्स। पहिरियां छा कंदासीं असां ड्रिगे में ड्रिगी कार्बन एटमनि जी चेन सिलेक्ट कंदासीं जंहिंमें विच मस्ट इंक्लूड बोथ ट्रिपल बॉन्डेड कार्बन एटम्स, जंहिंमें ट्रिपल बॉन्डेड कार्बन एटम ज़रूर शामिल हुजनि। Regardless of alkyl radical, the longest chain of carbon atoms is numbered from the end closest to the triple bond. हाणे असां छा कंदासीं, अल्काइन में ईअं थींदो त तव्हां इन ॻाल्हि जो ख़्यालु हाणे छॾे ॾियो त अल्काइल रेडिकल कहिड़े पासे ॾांहुं लॻल आहे, पर ओॾां नंबरिंग शुरू थींदी जिॾां तव्हांजो कार्बन जो ट्रिपल बॉन्ड मौजूदु आहे। मिसाल जे तौर ते हेॾां नंबरिंग शुरू कयूं था असां त हेॾां असांजो अल्काइल ग्रुप वेझो थिए थो 1 2, पर असां हेॾां शुरू कंदासीं जिॾां असांजो ट्रिपल बॉन्ड वेझो थिए थो 1 2 3 4 5। हेॾां ट्रिपल बॉन्ड वेझो थी वियो, तंहिंजे करे हेॾां खां असां शुरूआत कईसीं ऐं लॉन्गेस्ट चेन असां सिलेक्ट कईसीं। हाणे इन खे नालो ॾींदासीं असां, उहो नालो कीअं थींदो त उसूल नंबर ॿियो ॾिसूं। नंबर ॿियो रूल आहे द नंबर ऑफ द कार्बन एटम विद द लोएस्ट वैल्यू इंडिकेट्स द पोजीशन ऑफ ट्रिपल बॉन्ड। मुरकब जे नाले में घटि नंबर वारी कार्बन टीणे बॉन्ड खे ज़ाहिर करे थी। मिसाल जे तौर ते 4 मिथाइल 2 पेंटाइन, घटि नंबर वारी कार्बन कहिड़ी आहे 2, त इहा छा थी करे टीणे बॉन्ड खे ज़ाहिर थी करे त ॿी कार्बन ते टीणो बॉन्ड मौजूदु आहे। हाणे ॾिसो 2 पेंटाइन, पहिरियां तव्हां लॉन्गेस्ट चेन खे ॾिसो घणी आहे 5 आहे, त यानी पेंटेन थींदो अल्केन 5 जो नालो, 5 कार्बन वारी अल्केन जो नालो छा थींदो पेंटेन। पर हाणे टीणो बॉन्ड मौजूदु आहे तंहिंजे करे एन खे हटाईंदासीं YNE सां, त छा थी वेंदो पेंटेन मां पेंटाइन। काए नंबर ते ट्रिपल बॉन्ड मौजूदु आहे ॿिए ते, त थी वियो 2 पेंटाइन। हाणे इहो तव्हां नालो पोयां लिखी छॾियो 2 पेंटाइन, त पोइ तव्हांजो छा थींदो त हाणे तव्हां हिन में ॻोल्हियो त तव्हांजो सब्सटीट्यूएंट ग्रुप काए कार्बन ते लॻल आहे चौथे ते, उहो तव्हां हिन 2 पेंटाइन जे अॻियां लिखी छॾियोसि 4 मिथाइल 2 पेंटाइन। नंबर 3, change suffix n of the matching alkane to ine for indicating the presence of triple bond. अल्केन जे नाले में n हटाए आइन लॻाइण सां टीणो बॉन्ड ज़ाहिर थींदो आहे। मिसाल जे तौर ते ही 1 2 3 4 इहो आहे असांजो ब्यूटेन, जेकर हिते सिंगल बॉन्ड हुजे हा त, पर हाणे छा थींदो टीणो बॉन्ड आहे तंहिंजे करे ब्यूटेन मां n हटाए YNE लॻाईंदासीं त इहो थी वेंदो ब्यूटाइन, ऐं 1 ब्यूटाइन आहे छो त हिते तव्हांजी पहिरीं कार्बन ते ई टीणो बॉन्ड आहे। जेकॾहिं इहो टीणो बॉन्ड शिफ्ट थिए थो ॿी कार्बन ते त इन जो नालो थी वेंदो 2 पेंटाइन। जेकर हिते अचे हा त 2 ब्यूटाइन इन जो नालो असां रखूं हा। ही आहे पेंटाइन, तंहिंजे करे असां हिन जो नालो रखूं था 2
पेंटाइन यानी ॿी कार्बन ते टीणो बॉन्ड मौजूदु आहे। नंबर चौथों उसूल आहे when there are two or more than triple bonds present in the chain। जेकॾहिं ज़ंजीर में ॿ या ॿिनि खां वधीक टीणा बॉन्ड मौजूदु आहिनि त the prefixes di, tri or tetra are added before the suffix "-ine" with its position। त पोइ छा थींदो, तव्हांजी जेका सफिक्स आहे आइन जीअं हेक्साइन या पेंटाइन, त हिन आइन जे अॻियां तव्हांखे सफिक्स डाई, ट्राई या टेट्रा लॻाइणी पवंदी ऐं उनजी पोज़ीशन पिणु लिखणी पवंदी। एंड इफ अ रेडिकल इज आल्सो प्रेजेंट, रेडिकल नेम विद इट्स नंबर बी रिटन बिफोर। ऐं जेकॾहिं को रेडिकल मौजूदु आहे, जेकॾहिं को ॿियो सब्सटीट्यूएंट ग्रुप मौजूदु आहे त उहो तव्हांजे पेरेंट नेम जे अॻियां ईंदो उन रेडिकल जो नालो, ऐं रेडिकल जे नाले जे अॻियां तव्हां उनजो नंबर पिणु लिखंदव। मिसाल जे तौर ते हाणे ॾिसो त हिते 1 हिकिड़ो आहे ट्रिपल बॉन्ड ऐं ॿियो 3 ते ट्रिपल बॉन्ड मौजूदु आहे, तंहिंजे करे छा थी वेंदो, हाणे 2 डबल बॉन्ड मौजूदु आहिनि त हीअ छा थींदो 1 3 पेंटाडाइन। हाणे हिते तव्हांजे पेंटाइन जे विच में डाई जो लफ़्ज़ अची वियो, पेंटाइन जे विच में डाई प्रीफिक्स अची वई त यानी 1 3 ते 2 डबल बॉन्ड मौजूदु आहिनि, आहे तव्हांजी हीअ पेंटाइन 1 3 पेंटाडाइन। ऐं ईअं वरी जेकॾहिं हिकिड़ो को रेडिकल मौजूदु आहे, उहो आहे तव्हांजे 3 ग्रुप ते मौजूदु। त हाणे छा थींदो, पहिरियां जीअं असां मथे ॻाल्हि कईसीं त पहिरियां तव्हां छा कंदो त ट्रिपल बॉन्ड खे ज़ाहिर कयो ऐं तव्हां पेरेंट जेका चेन आहे उनजो नालो लिखो। पेरेंट चेन घणी आहे, असांजी आहे 6 कार्बन वारी। जेकॾहिं अल्केन में 6 कार्बन हुजे हा त नालो हुजे हा हेक्सेन। हाणे हिते छा थींदो हेक्साइन, पर डबल बॉन्ड किथे मौजूदु अथसि 1 ते ऐं 4 ते, त हीअ छा थी वेंदो 1 4 हेक्साडाइन 1 4 हेक्साडाइन। इन जे अॻियां लिखंदासीं हाणे रेडिकल जो नालो ऐं लोकेशन। लोकेशन छा अथसि 3 ऐं रेडिकल छा आहे मिथाइल, त नालो छा थींदो 3 मिथाइल 1 4 हेक्साडाइन, इहो हिन जो नालो थी वियो। सो बहितर इहो आहे त पहिरियां तव्हां पेरेंट चेन खे सुञाणो, उनजो नालो आख़िर में लिखो ऐं पोइ तव्हां डबल ट्रिपल बॉन्ड जेको आहे उहो तव्हां ॾिसो त उहो किथे मौजूदु आहे, उन्हनि जी लोकेशन उनजे अॻियां लिखी छॾियो। ऐं पोइ तव्हांजे जेको अल्काइन जो नालो आहे उनजे आइन जे अॻियां उन्हनि जो तव्हां डाई, ट्राई या टेट्रा उहो तव्हां प्रीफिक्स लॻाए छॾियो। आख़िर में इहो कमु कयो त तव्हां रेडिकल ॻोल्हियो, उनजो तव्हां नंबर अॻियां लिखो ऐं पोइ उन रेडिकल जो नालो लिखी छॾियो त इहो नालो कंप्लीट थी वेंदो। नंबर 5 उसूल आहे when both double and triple bonds present at same locations in a chain the double bond is given priority। हाणे जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ो अल्काइन आहे जंहिंमें डबल बॉन्ड बि मौजूदु आहे ऐं टीणो बॉन्ड बि मौजूदु आहे, त इन सूरत हाल में छा करिणो पवंदो त ॿीणे बॉन्ड वारे पासे खां नंबरिंग शुरू कबी। मिसाल जे तौर ते हेॾां ॾिसो हिते डबल बॉन्ड मौजूदु आहे, हेॾां ट्रिपल बॉन्ड मौजूदु आहे। हाणे हेॾां शुरू कयूं या होॾां, उसूल इहो आहे त होॾां शुरू कंदासीं जिॾां डबल बॉन्ड मौजूदु आहे। सो 1 2 3 4 5। हाणे असांजी इहा कार्बन चेन आहे, यानी घणी असांजो थी वियूं कार्बन 5, त इहो थींदो पेंटेन। पर हीअ आहे अल्काइन, तंहिंजे करे हिन जो नालो थी वेंदो पेंटाइन। नालो कीअं ॾींदासीं, पहिरियां तव्हां डबल बॉन्ड जी लोकेशन ॾियोसि 1 पेंटीन फोराइन 1 पेंटीन फोराइन 1 पेंटीन माना पहिरीं ते डबल बॉन्ड मौजूदु आहे अल्कीन वारो ऐं ॿियो अल्काइन जो बॉन्ड मौजूदु आहे चौथे ते, त नालो अहिड़े तरीक़े सां ॾिबो 1 पेंटीन फोराइन। ईअं वरी तव्हां ॾिसो त हीअ आहे असांजो हेप्टाइन, पर ॿिए ते डबल बॉन्ड मौजूदु आहे, तंहिंजे करे 2 हेप्टीन 5 आइन, त हिते 5 ते टीणो बॉन्ड मौजूदु आहे। ॿिन्ही बॉन्डनि खे ज़ाहिर कंदासीं असां, पर पहिरियां डबल बॉन्ड खे ज़ाहिर कबो। नंबर 6 उसूल हूंदो आहे when there are both double and triple bonds present at various positions in a chain। जेकॾहिं हिकिड़ी पेरेंट चेन में डबल बॉन्ड ऐं ट्रिपल बॉन्ड ॿई मौजूदु आहिनि, the numbering begins at the end where double or triple bond is closest। त पोइ नंबरिंग असां होॾां शुरू कंदासीं जिॾां बॉन्ड वेझो हुजे, पोइ डबल बॉन्ड वेझो हुजे या ट्रिपल बॉन्ड वेझो हुजे, पर जेको वधीक वेझो हूंदो उन पासे खां असां नंबरिंग शुरू कंदासीं। मिसाल जे तौर ते हाणे हिते तव्हां ॾिसो त डबल या ट्रिपल बॉन्ड कहिड़े तरफ़ खां वेझो आहे, हेॾां वेझो आहे या हेॾां वेझो आहे। असां ॾिसूं था त हेॾां डबल बॉन्ड ॿिए नंबर ते आहे, हेॾां असां ॾिसूं था त ट्रिपल बॉन्ड पहिरें नंबर ते आहे, तंहिंजे करे हेॾां नंबरिंग शुरू कंदासीं 1 2 3 4 5 6। हाणे ईअं ॾिसो त पहिरें नंबर ते ट्रिपल बॉन्ड मौजूदु आहे, तंहिंजे करे इहो अल्काइन ग्रुप खे ज़ाहिर थो करे, त 1 आइन असां लॻायोसीं। ऐं ईअं वरी चोथों बॉन्ड ॾिसो था त उहो डबल बॉन्ड आहे, त 4 असांजो हाणे हिते थी वियो। हाणे असां हिनखे नालो ॾींदासीं 4 6 कार्बन आहिनि, त 4 हेक्सीन 1 आइन 4 हेक्सीन 1 आइन। ऐं अहिड़े तरीक़े सां वरी हिते ॾिसो त हिन पासे खां असां ॾिसूं था त टीणो बॉन्ड
असां वटि हिकु ॿिए कार्बन ते मौजूदु आहे, पर हेॾां ॾिसूं था त डबल बॉन्ड जेको आहे पहिरीं कार्बन ते ई मौजूदु आहे, तंहिंजे करे हेॾां नंबरिंग शुरू थींदी 1 2 3 4 5 6। साॻे तरीक़े सां चइनि ते असां वटि मौजूदु आहे हिते टीणो बॉन्ड, तंहिंजे करे 4 आइन, ऐं पहिरें नंबर ते आहे डबल बॉन्ड ऐं 6 कार्बन त 1 हेक्सीन। 1 हेक्सीन 4 आइन इन जो नालो थींदो। साॻी ई रीत जेकॾहिं तव्हां हिन में ॾिसो त 5 कार्बन मौजूदु आहिनि, ऐं हेॾां खां असां ॾिसूं था त असां वटि डबल बॉन्ड हेॾां मौजूदु आहे, ऐं हेॾां जेको आहे सो वरी शुरू था कयूं त असां वटि जेको पहिरियों कार्बन आहे उन ते ई टीणो बॉन्ड मौजूदु आहे। पर हाणे छा थींदो त टीणो ॿीणो ॿई साॻी पोज़ीशन ते मौजूदु आहिनि, त पोइ हिते असांखे इन रूल जो ख़्यालु करणो पवंदो त जेॾां डबल बॉन्ड वेझो हूंदो असां होॾां नंबरिंग शुरू कंदासीं। सो हेॾां डबल बॉन्ड, हेॾां असां वटि आहे टीणो बॉन्ड, ॿई साॻी पोज़ीशन ते आहिनि, त असां डबल बॉन्ड खे प्रिफरेंस ॾेई होॾां नंबरिंग शुरू कयूं। पहिरियों असां वटि आहे, वरी ॿियों, टियों, हिते इहा मिस्टेक थियल आहे, तंहिंजे करे असां हिनखे ॿियों करे था छॾियूं। पहिरियों, ॿियों, टियों, चोथों ऐं पंजों। हाणे ॾिसो त हिते डबल बॉन्ड आहे त 1 पेंटीन 4 आइन। 1 पेंटीन यानी पहिरीं कार्बन ते डबल बॉन्ड आहे, ऐं असां वटि जेका पेरेंट चेन आहे उहा 5 कार्बन वारी आहे, तंहिंजे करे 1 पेंटीन 4 आइन। ऐं साॻे तरीक़े सां वरी हिते ॾिसो त असां वटि हिते ॿिए कार्बन ते डबल बॉन्ड मौजूदु आहे, ऐं हेॾां वरी ॿिए कार्बन ते हेॾां जेकॾहिं नंबरिंग शुरू कयूं त ॿिए कार्बन ते असां वटि टीणो बॉन्ड मौजूदु आहे। पर असां प्रिफरेंस कंहिंखे ॾींदासीं, साॻी लोकेशन ते ॿई बॉन्ड मौजूदु आहिनि ॿीणो टीणो, त असां ॿीणे खे ॾींदासीं। हेॾां नंबरिंग शुरू थींदी 1 2 3 4 5 6 7। हाणे हिते असां वटि 5 नंबर ते थी वियो, हेॾां शुरू था कयूं त 5 नंबर ते टीणो बॉन्ड, ॿिए नंबर ते असां वटि आहे ॿीणो बॉन्ड, तंहिंजे करे असां वटि 7 कार्बन आहिनि। सो इहो हेप्टेन जो थींदो, पर हाणे हिते डबल बॉन्ड आहे त छा चवंदासीं 2 हेप्टीन, ऐं वरी 5 कार्बन ते टीणो बॉन्ड आहे त 5 आइन, 2 हेप्टीन 5 आइन। सवाल नंबर 7 आहे, हिते किताब मंझि इहा ग़लती आहे त 6हों सवाल लिखियो वियो आहे, जीअं असां उन्हनि खे चेंज कयो आहे तीअं हिनखे बि चेंज कयूं था। हीउ सवाल नंबर थींदो 7। What do you mean by diversity and magnitude of organic compounds? नामियाती मुरकबनि जे मिक़दार, तइदाद या उन्हनि जे क़िस्मनि मां छा मुराद आहे? असां हिन ते पंहिंजे अॻियनि वीडियो लेक्चर्स में ॻाल्हाया आहियूं त नामियाती मुरकबनि जे तमामु घणे मैग्नीट्यूड ऐं तमामु घणी डाइवर्सिटी मां मुराद इहा आहे त कार्बन जी इहा उहा ख़ासियत आहे जंहिंजे करे उन जा तमामु घणा ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुरकब ठहियल आहिनि। उन जा सबब मुख़्तलिफ़ आहिनि, जिन में केटिनेशन ऐं आइसोमरिज़म आहिनि, जेको असां हिन अॼोके सवाल में वरी सम्झंदासीं। There are a total of 118 elements known today. अॼु ॾींहं ताईं तव्हां पीरियडिक टेबल खे ॾिसंदव त टोटल 118 आंसर आहिनि, जन मंझि कुझु सिंथेटिक आहिनि ऐं कुझु वरी नेचुरल आहिनि। तमामु घणा नेचुरल आहिनि, थोरा उन में सिंथेटिक आहिनि। द नंबर ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स, कार्बन कंपाउंड्स इज़ मोर देन 10 मिलियन। जेकॾहिं 117 आंसर हिकिड़े पासे कजनि ऐं सिर्फ़ु कार्बन जा मुरकब जेके आहिनि उहे ॿिए पासे कजनि, होॾां 117 आंसरनि जा मुरकब ऐं हेॾां हिकिड़ी कार्बन आंसर जा मुरकब, तॾहिं बि छा थींदो त कार्बन जा जेके मुरकब आहिनि उहे तमामु घणा हूंदा, तक़रीबन 1 करोड़ खां मथे आहिनि। This number is far more than the number of compounds of all the remaining elements taken together. ऐं इहे कार्बन अकेलीअ जा एॾा मुरकब आहिनि जो 117 आंसर तव्हां हिकिड़े पासे रखो, उन्हनि जा मुरकब रखो, ॿिए पासे कार्बन जा मुरकब रखो, त उहे तमामु घणा आहिनि। The existence of such a large number of organic compounds is due to certain reasons. ऐं कार्बन पंहिंजा एतिरा तमामु घणा ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुरकब छो थी ठाहे, उन जा कुझु सबब आहिनि। अॼु ताईं कुल ॼातल आंसरनि जो तइदाद 118 आहे, जन मंझां 92 जेके आहिनि उहे कुदरती आहिनि, बाक़ी आर्टिफिशियल आहिनि। जॾहिं त नामियाती मुरकब 1 करोड़ खां मथे मौजूदु आहिनि, यानी कार्बन हिकिड़े अंसर जा मुरकब 1 करोड़ खां मथे आहिनि। ॿिए पासे बाक़ी कुल अंसरनि जा मुरकब गॾु कजनि तॾहिं बि घणो घटि थींदा। जेकॾहिं 117 अंसरनि जा मुरकब तव्हां रखो त उहे कार्बन जे मुरकबनि खां घणो घटि आहिनि। नामियाती मुरकबनि जी घणाईअ जो कुझु जेके सबब आहिनि उहे असां हाणे पेश कयूं था। नंबर पहिरियों सबब आहे केटिनेशन, यानी ज़ंजीर साज़ी। The ability of carbon atoms to link with other carbon atoms to form long chains and large rings is called catenation.
नामियाती मुरकबनि जे अंदरि कार्बन एटमनि में इहा सलाहियत हूंदी आहे जो हू ॿियनि कार्बन एटमनि सां गॾिजी ड्रिघा ज़ंजीर ऐं वॾा गोल दायरा तयारु कनि था। कार्बन एटमनि जी हिन सलाहियत खे चइजे थो केटिनेशन यानी ज़ंजीर साज़ी। मिसाल जे तौर ते नॉर्मल ब्यूटेन में ॾिसो त 4 कार्बन एटम पाण में कोवेलेंट बॉन्ड ठाहे कीअं उन्हनि हिकिड़ी नंढी ज़ंजीर ठाहे आहे। जेकॾहिं तव्हां 10 कार्बन एटमनि जो मुरकब ॾिसो जेको स्ट्रेट चेन जो हुजे त उहे 10 कार्बन एटम हिक ॿिए सां सिंगल कोवेलेंट बॉन्डेड तरीक़े सां ॻंढियल हूंदा या डबल कोवेलेंट बॉन्ड सां उहे ॻंढियल हूंदा आहिनि। ईअं ई वरी जीअं तव्हां बेंज़ीन खे ॾिठो त हुन में 6 कार्बन जा एटम कहिड़े तरीक़े सां पाण में ॻंढिजी करे उन्हनि हिकिड़ो गोल दायरो तयारु कयो आहे। वरी जेकॾहिं नेप्थलीन खे ॾिसो त हुन में 12 कार्बन जा एटम 2 बेंज़ीन जूं रिंग्स मौजूदु आहिनि। अञा वॾा मुरकब आहिनि जिन में तव्हांखे 3-3 4-4 रिंग्स गॾियल तौर ते मिलंदियूं। The main reason for the existence of a large number of organic compounds is that carbon atoms can link with one another by means of covalent bonds to form long chains or rings of carbon atoms. ऑर्गेनिक कंपाउंड्स जी तमामु घणाईअ जो हिकिड़ो सबबु मुख्य सबबु इहो आहे त कार्बन जा एटम ॿियनि कार्बन जे एटमनि सां कोवेलेंट बॉन्डनि जे ज़रिए ॻंढिजी उहे हिकिड़ा वॾा दायरा ठाहिनि था, रिंग्स ठाहिनि थियूं, या वरी उहे हिकिड़ा ज़ंजीर ठाहींदा आहिनि, ड्रिघा ज़ंजीर। द चेन्स कैन बी स्ट्रेट और ब्रांच्ड, इहे ज़ंजीर सिधा बि थी सघनि था या शाखदार पिणु थींदा आहिनि। नंबर ॿियों सबबु आहे आइसोमेरिज्म। Another reason for the abundance of organic compounds is the phenomenon of isomerism. नामियाती मुरकबनि जी घणाईअ जो हिकिड़ो ॿियो सबबु आइसोमेरिज्म आहे। The compounds are said to be isomers if they have the same molecular formula but different arrangement of atoms in their molecules or different structural formula. मुरकबनि खे तॾहिं चइबो आहे त उहे आइसोमर्स आहिनि जॾहिं उन्हनि मुरकबनि जो मॉलिक्यूलर फार्मूला त साॻियो हुजे पर उन्हनि जो स्ट्रक्चरल फार्मूला चेंज हुजे। मिसाल जे तौर ते नॉर्मल पेंटेन, आइसोपेंटेन, नियोपेंटेन। हाणे ही मुरकब आहिनि टे, इहे हिक ॿिए जा आइसोमर्स आहिनि। छो त हिननि जो मॉलिक्यूलर फार्मूला ॾिसंदो त टिनी जो साॻियो ई आहे, यानी कार्बन 5 हाइड्रोजन 12, कार्बन 5 हाइड्रोजन 12, हिन जो बि कार्बन 5 हाइड्रोजन 12। मॉलिक्यूलर फार्मूला टिनी जो साॻियो पर ॾिसो त स्ट्रक्चरल फार्मूला हिननि जो चेंज मिलंदो तव्हांखे। अहिड़नि क़िस्मनि जे मुरकबनि खे असां आइसोमर्स चऊं था। हाणे मॉलिक्यूलर फार्मूला साॻियो आहे पर एटमनि जी अरेंजमेंट डिफरेंट आहे, इन जे करे मुख़्तलिफ़ मुरकब था मिलनि। इहो आइसोमर्स पिणु सबबु आहिनि त तव्हांखे नामियाती मुरकब तमामु जझी मिक़दार में मिलंदा आहिनि। ऐं इंट्रेस्टिंग ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं कार्बन जो तइदादु हिन चेन में अञा वधीक हुजे, 6 कार्बन थी वञनि त उन जा आइसोमर्स वरी ओतिरा वधीक थींदा। जेकॾहिं हिन स्ट्रेट चेन में 7 कार्बन हुजनि त हिननि जो आइसोमर्स जो तइदादु 7 कार्बन वारे मुरकब जो अञा घणो हूंदो। असांजो जेको वीडियो लेक्चर सेक्शन सी डिटेल्ड क्वेश्चन्स पार्ट 2 पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।